सो मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिते असांजे मदीजी जे अंदरि जेका हीरोइन जी सप्लाई आहे उहे कुझु माण्हू उन्हनि औरतुनि खे इस्तेमालु करे परे परे खां हीरोइन खणी था अचनि ऐं उहा हीरोइन जेका हिते ज़रा ज़रा थी करे उहा माना जेको आहे तक़सीम थिए थी। ॿाहिरों जा माण्हू जेके आहिनि तव्हां हीरोइन ॾिसो त सही उन्हनि खां पुछो त किथां आया हो त को तव्हांखे चवंदो कंदकोट जो आहे, को घोटकीअ जो आहे, को ख़बर न आहे किथां जो आहे, को किथां जो आहे। मतिलबु इहो थियो त उते जेको आहे उहो हीरोइन नथी हले, उते का सख़्ती आहे, तॾहिं त इहे माण्हू हेॾे अचनि था। या उते महांगी आहे जेका उते हिननि खे मिले थी पई 500 में टुकरी, उहा हिते 100 रुपए में टुकरी मिले थी। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो हीरोइन जेको आहे उहो हिकु ॾींहुं बि जेकॾहिं उनखे का शइ न मिले त उहो रही न सघंदो। तव्हां दुकान जेकॾहिं तव्हां बंदि करायो, हफ़्तो बंदि करायो तव्हां इहो दुकान जेकॾहिं तव्हां मूंखे चओ त इहो हीरोइन हिकिड़ो बि हिते रही वियो त। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मदईजी सिंध जे ज़िले शिकारपुर शहर जो तमामु वॾो कारोबारी शहर आहे। हिते हीरोइनुनि जो तमामु घणो आज़ार वधी वियो आहे। हीरोइनी परे परे खां ख़बर न आहे किथां किथां खां हिते अची रहनि था, उन्हनि खे बाज़ाब्ता बाक़ाइदे फैसिलिटेट कयो वञे थो, उन्हनि खे रहायो वञे थो। ख़बर न आहे त पुलिस जेका आहे असांजी किथे आहे ऐं पुलिस जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी उगाड़ी करण में पूरी आहे। हिते जेको आहे असांजे मदईजी शहर वासी जेको परेशान आहिनि इन्हनि हीरोइननि जे करे, उन्हनि जो जेको आहे त ॼण त वक़्तु गुज़ारणो ई ॾाढो मुश्किल थी वियो आहे। किथे बीह साहु नथा कयूं किथे। ऐं हिते जेकॾहिं पुलिस खे असां चऊं था पिया त तव्हां हीरोइननि जा जेके माण्हू आहिनि असुली कर्ता धर्ता उन्हनि जी उन्हनि जे साम्हूं को बंदि ॿधो, उन्हनि जेके का कार्रवाई कयो। पुलिस जा जवाब ॾिठो, पुलिस जो जवाबु तव्हां ॾिठो त तव्हां हीरोइननि खे छा कयूं, तव्हां हीरोइननि खे खणी था अचूं थाणे ते त उन्हनि खे तोखे थकु जमो अॻ में साह में मरनि था, उन्हनि खे तव्हां वैगननि ते था चाढ़ियूं, उते तव्हां शहर खां टपाए रोड क्रॉस करे था अचो, ॿियो छा कयूं। त मूंखे सम्झ में नथी अचे त जेको दुकान खुलियल आहे उन दुकान ते नथा वञनि, अलाए उन्हनि सां डील अथनि, सिधी ॻाल्हि आहे। माना उनजो जो न नालो था खणनि न उन ॾे वञनि था, बाक़ी मवालीअ जो नालो था खणनि, जेके अॻे साह में मरनि था त उनजो नालो पुलिस थी खणे। असां वटि त ईअं की चवां त मदईजी में महीनो कयूं त टाइम मुंहिंजे ख़्याल में गुज़रण वारो हूंदो साईं। असांजो हितां जो इंतिहाई बहादुर नाले वारो जेको SHO आहे खमीसो ख़ान बिरोही साहब जिन तव्हांजे मदईजी शहर में मौजूदु आहे न, तव्हां त वॾो ख़ुशि आहे। पुठे दफ़े खमीसो ख़ान असांजे मदईजी जेतोणीकि मुंहिंजी त वई जेको आहे त प्रेस क्लब तां चोरी थी, असांखे भली साहब न ॾे, पर माना हिकिड़ी हुनजी ॻाल्हि त मंझि त उहो हीरोइननि खे पोइ अलाए असांजे हिन चोरीअ जे आड़ में थोरो जो नक में नाकेली विधे त मां त सम्झां त 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हितां हीरोइनी गुम थी आहे। ऐं वॾो हिकिड़ो SHO नालो खणी वियो, रहियो वीचारो कुल 10-15 ॾींहं हुयो, पर माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु SHO खमीसो ख़ान जो जेको मदईजीअ में नालो थियो उहो इन ई जे करे थियो त हितां जेके हीरोइनी भॼी आहे। भाऊ खमीसो ख़ान बिरोही साहब जिन खे असां वरी मुअदबाना रिक्वेस्ट कंदासीं त साईं तव्हां वरी आया आहियो ऐं नक में नाकेली विझो हीरोइन हलाईंदड़नि खे। मसइलो त वाक़ई इहो बि असां बि सम्झूं था त हिननि खे अॻिते बि पैसा ॾियणा न त काॾूं पूरी कनि वीचारा, पर पोइ बि जुआ को हिकिड़ो त घटि में घटि को माना हिकिड़ी बुराई बंदि करे ऐं कुझु त नालो त कमायो, कुझु क्रेडिबिलिटी बि हूंदी आहे। इंसानु जेको बि जीए थो, जेको कुझु करे थो, इज़त जे लाइ करे थो, रेस्पेक्ट जे लाइ करे थो। अगरि तव्हां माना हिकिड़े 5 बुरायूं तव्हां थियणु ॾियो था पंहिंजे मजबूरियुनि ख़ातिर, पंहिंजो जेको आहे त उहो उहिदो ऐं उहा जेका कुर्सी बचाइण ख़ातिर, त को हिकिड़ो चङाई जो बि कमु कयो। हिते हीरोइनी जेको आहे उहो तव्हां उन्हनि जे नक में नाकेली विझो, तव्हांखे पूरी तरह चङी तरह ख़बर आहे त किथे हीरोइन हले थी ऐं हितां जूं औरतूं उन में इन्वॉल्व थी वियूं आहिनि। आइस जो वॾो खुलेआम कारोबार हले थो, नौजवान नसुल तबाह थो थिए। हितां जा शहर जा तव्हांजा सुञाण माण्हू जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि, नोटेबल माण्हू आहिनि, वॾा साईं चवां त ब्यूरोक्रेट तबिके जा माण्हू आहिनि, वॾा जेके आहिनि उहे सफ़ेद पोश माण्हू आहिनि, उहे बि चुप लॻा पिया आहिनि। सम्झ में ॻाल्हि नथी अचे, न उन्हनि खे पंहिंजो ऊन्हो आहे, न पंहिंजे नसुलनि जो ऊन्हो आहे, न पंहिंजे शहर जो ऊन्हो आहे, ऐं जेको आहे त बसि अंदरि ख़्वाब ग़फ़लत में घरनि में सुता पिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त
त इहो जेको जीअं भाऊ माण्हूअ खे ग़िज़ा खपे, जीअं खाद खुराक खपे, ईअं ई जेको आहे त उहो हीरोइनीअ खे बि वज़न खपे। जेकॾहिं तव्हां वज़न उनखे न ॾींदव त उहो हिते हिकु ॾींहुं बि नथो रही सघे, उहो पाण ई फिलाए करे हलियो वेंदो। इन जे करे मां पुलिस जेको अमलदारनि खे त उन्हनि खे मुअदबाना अर्ज़ु कंदुमि त साईं तव्हां हीरोइननि खे न चओ कुझु बि, उहे हूअं ई वीचारा मज़लूम आहिनि। कंहिं धोखे में, दोस्तनि जे धोखे में, कंहिं ॿिए कंहिं फ़िरेब में, कंहिं परेशानियुनि में इहे इन मुज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। इन्हनि जे लाइ का रियासत वटि पॉलिसी कोन्हे, हुकूमत वटि के इस्पतालूं कोन्हनि के, न वरी इन्हनि वटि कोई अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म आहे त इन्हनि खे खणी वञी को इलाजु कराए इन्हनि खे सिहतमंद ज़िंदगी ॾियनि। त इन्हनि खे वीचारनि खे न चओ साईं, तव्हां माना इन्हनि जो असुलु जेको हिते जिते हले थी पई, जिते इन्हनि खे पुड़ी, ऐं उहो को मदे जी वॾो शहर न, हिते हर माण्हूअ खां वाक़िफ़ु आहे त कहिड़ो माण्हू छा करे थो, कंहिंजो कहिड़ो कारोबार आहे। केरु जुआ हलाए थो, केरु मंशात हलाए थो, केरु आइस हलाए थो, ऐं किथे हले थी, कीअं हलाइनि था, उहो पुलिस जेका आहे उहो ज़रे खां वाक़िफ़ु आहे। SHO खमीसो ख़ान खे असां मुअदबाना अर्ज़ु कंदासीं त तव्हां महिरबानी करे पहल कयो, तव्हांजी क्रेडिबिलिटी आहे, तव्हां बहादुर ऑफिसर आहियो, तव्हां अॻे बि अची करे इहा ई हिकिड़ी जेको आहे कार्रवाई करे तव्हांजो हिकिड़ो नालो रोशन थियो हुयो। हाणे बि तव्हां इन्हनि में हथु विझो त तव्हांजो जेको आहे अञा बि तव्हांखे हितां जा शहरी दुआऊं कंदा।